तकरार, हाय तकरार। कने कने माण्हू खे उन जी हैसियत खां वधीक इज्जत मिली वेंदी आहे त हू पंहिंजी इज्जत खे संभाले नाहे सघंदो। हाणे तू मूंखे इज्जत जी ॻाल्हियूं सम्झाईंदी आहे। मां तोसां कोन थी ॻाल्हायां ज़रीना बेगम, हाकिम ज़ादी सां थी ॻाल्हायां। जेकॾहिं मुंहिंजूं ॻाल्हियूं तोखे ॾुखियूं थी लॻनि, भल वञी कमरे में वे। जॾहिं मां कमरे में वेहा न त दिल खोले हाकिम ज़ादी सां मुंहिंजूं गिलाऊं कर। ज़रीना बेगम, ॿिए जी गिला माण्हू जी इज्जत खे नाहे किराईंदी। इहो समूरो कमु किरदार जो हूंदो आहे। तूं पंहिंजे किरदार खे बहितर कर, जीअं मुंहिंजी गिला जो तो मथां असर न पवे। तू वनहा मां भॼी करे दर दरिया धिका खाई हिते पहुती आहीं ऐं हाणे तू मुंहिंजे किरदार मथां आङिरियूं थी खणी। नैना बेगम, मुंहिंजे करे तव्हां ॿिन्ही जे विच में इख्तिलाफ़ अची विया आहिनि। जेकॾहिं ॿी का जॻह हुजे न त मूंखे उन तरफ़ छॾे अचो। तूं छा थी सम्झे? तुंहिंजे वञण खां पोइ ही इख्तिलाफ़ ख़तम थी वेंदो? असल में मुंहिंजो रहण हिते हिन खे पसंदि ई न आहे। तुंहिंजे रहण सां हिन मथां को बि फ़र्क़ु कोन थो पए। हाकिम ज़ादी, हीअ सच थी चवे त मुंहिंजनि ख़ुशियुनि में ज़हर मिलण वारी हीअ ई त आहे। नैना बेगम, जंहिं ॾींहुं तूं हिन घर मां निकिरंदी न तॾहिं त हिन दिल खे ख़ुशी मिलंदी। मूं त चई छॾियो आहे कुझु ॾींहंनि जी हिते महिमान आहियां। पोइ तूं छो परेशान आहीं? परेशान इन जे करे आहियां त तुंहिंजा कुझु ॾींहं कुझु महीननि में ऐं सालनि में मटिजी वञनि। उहा त सभु क़िस्मत में आहे। केरु केतिरो ख़ुशि रहे थो ऐं केरु केतिरो वक़्तु सूरनि में रहे थो। सभु मुक़द्दर जो खेल आहे ज़रीना बेगम। बाक़ी तुंहिंजे खेल रचण जो मूं मथां को बि फ़र्क़ु पवण वारो न आहे। नवाब खाने खे पंहिंजी न मुठ में करे शायदि इहे सम्झे थी त मां क़िस्मत जी मालिकाणी थी वियसि। हिनखे त ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं हिन जे पेरनि जे हेठां ज़मीन निकिरी वेंदी। नवाब खान, मां पंहिंजी सोट सां निकाह करण थो चाहियां। जेकॾहिं थी सघे त मां अकेलाईअ में हुन सां ॻाल्हाइण थो चाहियां। का अहिड़ी जॻह कुझु वक़्त लाइ असांखे ख़ाली कराए ॾींदो? चवी त सॼो ॻोठ ख़ाली कराए ॾियण लाला, घबराए छो थो? तव्हांजा लख अहसान नवाब खान। असल में मां हुन सां ॿ लफ़्ज़ ॻाल्हाए हुनजो रायो पुछण थो चाहियां। लाला, भले तूं पंहिंजी सौट हाकिम ज़ादी सां मिली करे हुनजी मर्ज़ी पुछी वठ, पर अॼु ताईं मूंखे तव्हांजी राय जी ख़बर न आहे पइजी सघी त तव्हां पंहिंजे सौट सजावल सां करणु छा था चाहियो, जंहिं तव्हांजी इज़त धूड़ में मिलाए छॾी। तव्हांखे जीअण जे क़ाबिल न आहे छो? हुनजे बारे में तव्हां छा सोचे रखियो आहे? नवाब खान, तव्हां छा था सम्झो त सजावल खान हथ मिलाइण जी वाट छॾी आहे? पोइ हुनजी भेण सां निकाह करण पोयां तव्हांजो कहिड़ो मक़सदु आहे? सजावल खान खे हटाए सिर्फ़ हुनजी औताक ते कब्ज़ो कोन कंदुसि, पर हुनजे घर मथां बि मालिकीअ वारा हक़ जमाए वेंदुसि। सजावल जी जायदाद जी मालिकी करण जे लाइ तव्हां हुनजी भेण सां निकाह त कयो था, पर उहा ई सुभाणे फिरी बीह रहे त पोइ? हू पंहिंजे भाउ सां सख़्त नफ़रत कंदी आहे। गला, भाउ ऐं भेण जो रिश्तो ई अहिड़ो आहे जो हिक ॿिए जे रत ॾिसण खां पोइ सभु नफ़रतूं भुपजी वेंदियूं आहिनि। इन करे चवां थो त सोचे सम्झी क़दम खणो। जंहिंखे तव्हां पंहिंजे गिले जो हार पिया सम्झो, सुभाणे या तव्हांजे नीड़ीअ जो कंडो न बणिजी वञे। हाकिम ज़ादी सां मिलण खां पोइ आख़िरी फ़ैसिलो कंदुसि नवाब खान। सुभाणे को ॾींहुं छॾ मीर वारे मसइले मां आज़ाद थियूं त तव्हांजी शादीअ जो नंबर बि लॻायूं था लाला। काॾे वञण जो इरादो कयो अथई? ॿाहिरि थोरो कमु आहे, राति कोन ईंदुसि। मानी टुकुर सवेर करे सुम्ही पइजो, अंदरां कुंडी ॾेई मुंहिंजो आसरो लाहे छॾिजो। इहो ॿुधाईंदे कोन त काॾे थो वञे? जॾहिं तोखे ख़बर आहे त ॿाहिरि जो को कमु तोखे न आया ॾसींदो, पोइ इहे सवाल पुछणु ज़रूरी आहिनि? हा, सम्झ में नथी अचे ॻाल्हि? मां इहे सवाल कोन कंदसि, पर हाणे तूं सारां जो सोच, उनजो ॿार ला तुंहिंजो ॾींहों ॾींहुं दुश्मनी वधंदी थी वञे।
ख़ुदा न करे तोखे कुझु थी वञे त पोइ न्याणी जो छा थींदो? इहा कम जी ॻाल्हि कई सही ॻोल्हियां थो मां बि तूं मूंखे जांच जूं चकर को चङो रिश्तो जेकॾहिं मिली पवंदो त न्याणी जो ॿार बि लाहे छॾींदासीं। अम्मा जॾहिं तूं ॻाल्हियुनि में खुटंदी आई न पोइ फेराए घर मुंहिंजे रिश्ते जी ॻाल्हि कंदी बाबा सां। छो तो शादी ना आहे करणी? शादी कंदसि पर मां पंहिंजी पसंदि सां कंदसि। या मूंसां ॻाल्हि कई अथई ही जॻह न कजांइ बंदूक हिकिड़ी हणंदुई। अम्मा मूं सिर्फ़ु तोसां ॻाल्हि कई आहे, जेको रिश्तो मूंखे पसंदि हूंदो न उहो आउं तोखे ॿुधाईंदसि ऐं पोइ तूं बाबा खे ॿुधाए छॾिजांइ। अम्मा तूं ऐं मां केतिरी बि कोशिशि कयूं पर ही लिखे जा लेखा आहिनि। जेकॾहिं ईअं न हुजे हा न त मुंहिंजी बि पिण सां शादी न थिए हा। छो मां तो ॿिए कंहिंखे चाहियो छा? तोबा कर छोरी, असांजे वक़्त में इहा चाहत कोन हलंदी हुई जिथे माउ पीउ रिश्तो करे। जॾहिं मुंहिंजे पीउ रिश्तो कयो हो न त चवनि पिया सिजल ॾाढो ॾिंगो आहे। अम्मा बाबा नंढे लाइ ईअं हो छा? तोबा कर अम्मा, नंढे हूंदे त ॿ हथ अञा अॻिते हुयो, हाणे मिड़ई माठ में आहे कुझु। तुंहिंजे हवाले हिकिड़ो कमु करणु थो चाहियां ऐं ॾिसण थो चाहियां त तोमें क़ाबिलियत केतिरी आहे। साईं कोशिश कंदसि, तव्हांजे एतबार ते पूरी लाहां। कोशिश न पर इहो कमु यकीनी थियणु घुरिजे। जेकॾहिं तूं सम्झी थी त इहो कमु तोखां न थींदो त पोइ मां इहो कमु नैना बेगम जे हवाले कंदुसि। उन जी ज़रूरत कान पवंदी साईं, तव्हां पंहिंजो कमु ॿुधायो। सजावल जी भेण असां वटि रहियल आहे, लाला हुन सां निकाह करणु थो चाहे। मां चाहियां थो त तूं हुनजे दिमाग़ में अहिड़ो ज़हर भरे छॾ जो हू लाला सां निकाह करण खां ठुक जवाब ॾेई छॾे ऐं हितां वञण जी बि न करे। साईं इन छोकिरी जो रहण हिते मुनासिब आहे? सरीना बेगम, तुंहिंजो इहो सवाल मुंहिंजे मक़सद खां हटियल आहे। मूंखे लॻे थो त इहो कमु मूंखे नैना बेगम जे हवाले करणो पवंदो। साईं नाराज़ न थियो, इहो कमु थी वेंदो। तोखे वक़्त जो की राति ऐं सुभाणे खे ॾींहं जो आहे। मूंखे भरवसो आहे त तूं कामयाब थींदी। इन छोरी जो हिते रहण कंहिं मुसीबत खां घटि न आहे। लॻे थो त इन छोरी जो बंदोबस्त करणो ई पवंदो। छा सोचो अथई मूंसां? सिजावल खान हाणे वक़्तु थी वियो, पाण खे हलणु खपे। हमरा काफ़ी नहीं जा रस्ते मां का ॿी संगत वठूं। सिजावल खान गिदड़नि जे टोले लाइ असां ॿई शींहं ई काफ़ी आहियूं। शिकार खे खणण जे लाइ कुझु हमरा घुर्जनि पिया, पर हे ॿ ई काफ़ी आहे। पोइ हलजे। हलो सिजावल खान। अमां हाणे राति घणी थी वई आहे, तव्हां बि आराम कयो। छा सुबुह जो पंहिंजे पुट जी शादी ते न हलंदो छा? हा मेरा पुट, सुबुह थिए तव्हांखे सुबुह जो घोट बनाइणो आहे। हा मां जल्दी सुम्हण जी कर, न त अदा आहे न सुबुह जो सवेर उथारींदो, निंड बि पूरी करण कान ॾींदो। हा हा तूं बि सुम्ही रहो सवेरे। वाण आराम कयो, मां दरवाज़ो बंदि करे अचां, मां बि सुम्हां थो। सुबुह जो सवेर तव्हांखे मां उथारींदुसि, ठीकु आहे?
न चाचा बावल ये दुश्मन न पर दोस्त आहिनि पंहिंजा। मूसा तोखे त यार ख़बर मुंहिंजे मथां छा पियो गुज़रे। सब ख़बर पइजी वई आहे चाचा। हाणे वक़्तु अची वियो आहे तने ये ज़ुल्म जो हिसाब बराबर कजे। तुंहिंजी भेण ऐं मुंहिंजो पुटु इन्हे कमीणे नवाब खान जे कब्ज़े में आहिनि। असां जे को बि क़दम खयोंसीं न त हो ॿई मारिया वेंदा। वो मरी चुका आहिनि। नवाब खान एतिरो रहम दिल नाहे जो उन्हनि खे अञा ज़िंदा रखियो वेठो हूंदो। पंहिंजे सुॾकनि ऐं ॻोड़नि खे पी छॾ। रोअण सां कॾहिं बि इंसाफ़ नाहे मिलंदो बहावल ख़ान। तुंहिंजो जंहिं दुश्मन सां पालो पियो आहे उनजे वजूद ऐं नाले खां रहम कंबंदो आहे। तूं अञा बि हुन मां रहम जी उमेद रखियो वेठो आहीं। छा थो सम्झी बहावल ख़ान त हुन तुंहिंजे पुट खे अञा ताईं जीअरो छॾियो हूंदो? न बहावल ख़ान न, वो तोखे धोखो थो ॾे, फ़रेब थो ॾे तोखे। उथ मुड़ुस थी सुबुह जो अचण ॾे इन्हनि खे। या ॼञ त ईंदी हिते नचंदी ॻाईंदी ख़ुशियुनि में, पर उन्हनि जो अहिड़ो इस्तक़बाल कंदासीं जो हू वापसि रोंदा पिटींदा ऐं मातम कंदा वेंदा। उथ बहावल ख़ान मुड़ुस थी पी पंहिंजा ॻोड़ा। उथ। सिजावल खान ॼञ हिन पूरे अङण ते तव्हां मां जंहिंखे बि जेकी जॻह लॻे मुनासिब उते वेही रहे। बाक़ी मां नवाब खान जी कबर थो खोटियो हिन जॻह ते, छो जो हुन मूंखे रक्त जूं मानियूं ॾिनियूं। ओता खे त कॾहिं ख़ाली कोन छॾियो अथनि। जे ओताक ख़ाली आहे त विया काॾे? किथे चोरीअ ते त न आहिनि विया? न न, हींअर त चारई तरफ़ दुश्मनी पई हले। पोइ छा सोट एॾो बेवकूफ़ आहे जो हमरान खे चोरीअ ते मोकिलींदो? चौकीअ ते बि केरु बीठल न हो। का त गड़बड़ ज़रूर आहे। मां तारेस नवाब खान जे ॻोठ ते हलां कनि। मूंखे जल्दी वापसि वञिणो पवंदो। जेकॾहिं उते गोड़ थियो न ऐं मां न हूंदुसि त नवाब खान जो शक मूं मथां ई हूंदो। मूंखे हाणे वापसि वञणु घुरिजे। माण्हुनि जी का क़ीमत कान्हे, रिश्तनि जी का अहमियत कान्हे। माण्हुनि जी का क़ीमत कान्हे, रिश्तनि जी का अहमियत कान्हे। सभु अना उलझा अंधकार है तकरार,
धरतीअ जूं ही न्याणियूं निमाणियूं सूरन लए ॼायूं सामाणियूं धरतीअ जूं ही न्याणियूं निमाणियूं सूरन लए ॼायूं सामाणियूं विख विख ते जल लए आज़ार है तकरार है तकरार है तकरार है तकरार लाला तोखे असां मना कईसीं न हेॾे अचण खां जेसि ताईं इहो मसइलो नथो हल थिए तूं हेॾे नहीं थो कर तव्हां सां सलाह करणी इन ई करे आयो आहियां पहिरियां औताक ऐं गिटीअ में जांच कई न सिजावल आहे न को हुनजा हमरा हुननि जा रोज़ नवां फॾा आहिनि हुन सां तुंहिंजो कहिड़ो कमु को बि कमु न आहे बाबा बसि पकी जांच पे कयो मतां घर घिरां त पोयां फिरी न वञनि मालिक साईं ख़ैर कंदो पर तूं इहो ॿुधा त तूं हिते कहिड़ी सलाह करण आयो आहीं अम्मा इहा ई सलाह करण आयुसि त हाकिमज़ादीअ सां निकाह कयां या न हालात किथे वञी पहुता बहितर फ़ैसिलो छा थींदो असां खां वधीक तूं ई ॼाणी थो पुट असां पहिरियां सुकून में हुयासीं जॾहिं खां वठी तूं हाकिमज़ादी सां फ़ैसिले जो सोचियो आहे न त मसइला ख़तम ई नथा थियनि अम्मा सोट सिजावल खे रोकण लाइ इन खां बहितर का बि वाट न आहे हिन वक़्तु नवाब खान वटि आई उहो तुंहिंजी कहिड़ी मदद करणु थो चाहे बाबा सोट सिजावल खे माराइण लाइ मुंहिंजी पूरी मदद कंदो ऐं सोट सिजावल खे हटाए पोइ वरी मूंखे मौत ॾेई छॾींदो पुट उन त तोखे पनाह ॾिनी आहे न पोइ नवाब खान जी तोसां कहिड़ी दुश्मनी आहे अम्मा नवाब खान जी मूंसां न पर हिन खानदान सां दुश्मनी आहे हिन पूरे तरह में असांजो ई त खानदान आहे जेको नवाब खान सां टकर खाईंदो थो अचे पोइ हू कीअं चाहींदो त हिन खानदान जा मर्द बाक़ी रहनि काश इन ॻाल्हि खे सिजावल खान बि सम्झी वठे बाबा सोट सम्झी वेंदो हाकिमज़ादीअ जे निकाह खां पोइ सोट जा अजाया शक ख़तम थी वेंदा जेकॾहिं उहो सोचे थो त मां हुनखे बदनाम करणु थो चाहियां जॾहिं ख़बर पवंदसि त मां हुनजी इज़त खे मान ॾेई हाकिमज़ादीअ सां निकाह कयो आहे पोइ बाबा हुनजे दिलि जूं रंजिशूं सभु ख़तम थी वेंदियूं निकाह कोन थींदो छा आस्ते 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 करी छा थो थाम तो बनी वाह हाय रे हाय तकड़ त ॾिस केनी तस आहे छा को खंड जो जहाज बुडी वियो तई जो एनी तकड़ पियो करी आस्ते आराम सां कम कर का बि ॻाल्हि न आहे रन सॼो कमु त अॻे पोइ मूंखे ई करिणो आहे न उन करे चवां थो त जल्दी जल्दी कमु छॾाए
ऐं थोरी देरि चेल ड्रिगी कई चेल ड्रिगी असां वॾी कोडर हईया तो वॾी कोडर हईया तोखे किथे आऊं सुम्हण ॾींदी आहे तोखे वेहण बि कान ॾींदी आहे ॻाल्हि त ॿुध ऐं ॾिसां पई कुझु ॾींहंनि खां वठी ही जेको तूं नमूनड़ा थो करी न मूंसां कमु करे वरी ॿाहिरि थो भॼी इहो केॾां वेंदो आहीं? मिड़ई इहो घड़ी खनि ॿाहिरि वेंदो आहे हिन हुन सां वात विढ़ाईंदो आहियां त मुल्क जी ख़बर पवंदी आहे त छा थो वहे ऐं वापराए तोखां सवाइ मुल्क हले किथे थो इहो तूं सचो ई तोखां सवाइ हले कोन मुल्क तोखां त माण्हू सलाहूं वठंदा आहिनि वॾी गणती आहे तोखे मुल्क जी वॾी गणती आहे गणती त करणु खपे जॾहिं हिक ॿिए जी गणती कंदासीं हिक ॿिए सां वेही सूरत हलींदासीं तॾहिं त मुल्क जो गाॾो हलंदो कहिड़ो मुल्क कहिड़े मुल्क जी ॻाल्हि तो करी मो आंधा तोखे त ख़बर ई कान्हे मुल्क हाणे रहियो किथे किथे झड़का खाई विया हाणे बच्चो छा आहे जंहिंजी तूं ॻोल्हा में निकितो ऐं उनजी सार संभाल तो लई ॿुॾी नथो मरी ओ मोगी जेको कुझु खाई विया सो खाई विया पर जेको बचियो आहे उन ते त अखि पटियूं न उहो त बचायूं सही थो चवां न हाँ तू सच्चो सचार जो पुट तुंहिंजा वॾा बि सच्चा तूं त हमेशा सच ॻाल्हायो आहे कूड़ त तूं ॻाल्हाईंदो ई कोन्हे कसम सां वरी तूं मूंखां थो पुछी सच्चो आहियां न सच्चो आहियां न वॾो सच्चो आहीं तूं हालू वॾो सुरीलो पर तो हुनखे निधणको करे छॾियो आहे पिट चङी तरह पिट पंहिंजो पाण खे ए पिटा भाग त मौज जो तो जॾहिं हचा सां मुंहिंजो इहे पल्लो अटकिया तो छोरो हाय हाय उनखे बि पाण ॾांहुं झिके वे सफ़ा तो जहिड़ो थी वियो आहे हलियो असां सां त वैल करे छॾियो अथसि बाक़ी मूं वारी न्याणी अलाए केॾा सूरनि फटनि मूंखे उन जा अलाए केॾा मुंहुं करे हली वई हली केॾा कढी छॾियईसि उहा बि वई हाणे आहीं तूं सो तूं हचा मुंहिंजे मथे में वेठो अलाए केसि ताईं जीअरी आहियां त चवां थी ओ मुंहिंजा रब मूंखे बि पूरो कर त पोइ अकेलो वेहे चिबरे वांगुरु वेठो टै करे राति हुजे या ॾींहुं सालू जा वाका त पूरो राज ॿुधंदो आहे बसि मुंहिंजी क़िस्मत फिटल ई जो तो ॾाइण सां शादी थी ऐं हाणे बस कर शाबस मुंहिंजे ईमान के आहे जो वेठी आहियां बसि निंधड़ की तोखे हथ अची वियसि न सॼी ज़िंदगी मूं सूरनि जी गुज़ारी अञा बि अलाए केसि ताईं सूरनि जी ज़िंदगी गुज़ारींदुसि केसि ताईं वेठी हूंदुसि तुंहिंजा सूर पई ॾिसंदुसि रे अल्लाह गाड़ ये मांगर मछ वारा ॻोढ़ा गाड़ छा रोआ तो खुश तो थी मुआई त अहिड़ो गिलास हणई जो यादि करी खुश थो थिए त रोआ थी अरे तुंहिंजे हाव ते मुंग ॾरींदुसि खिलंदुसि ट्रैक ॾींदुसि हा पहिरीं तोखे मारींदुसि उन खां पोइ ॾिस ॻाल्हि छा थो थिए चाचा साईं तो ॿुधायो कोन त मौलवी केॾी महिल पियो अचे मौलवी अची वेंदो पुट हिकु ॿ रस्म रहियल आहे रुगो उहा पूरी थी जेकी असां कंदा आहियूं अचो त उहा पूरी करे वठ त पोइ निकाह जी तयारी बि कयूं था ठीकु आहे चाचा साईं जेकी बि रस्म आहे उहा पूरी करे वठो पोइ निकाह जी तयारी था कयूं पोइ पुट अचो मूंसां चाचा ही कहिड़ी रस्म आहे पुट मां पहिरीं तुंहिंजो लाऊं हिन कपर सां ॼाणाईंदुसि जे हिन कपर मां तूं बची वए न उन खां बाद में लाऊं मां तोखे पंहिंजी धीउ सां ॼाणाईंदुसि
सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।